अस्सलाम वालेकुम दोस्तों, दौलाव ड्रामे जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों दौलाव ड्रामे जी प्रोमो अची चुकी आहे ऐं उन जी एपिसोड कॾहिं ईंदी। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा वीडियो जी पूरी मालूमात हासिल करे वठंदा। अगर तव्हां ही वीडियो न ॾिसंदो त तव्हां खां ही अपडेट मिस थी वेंदी, तव्हां पोइ पछताईंदो त मेरे भाउ असांखे अपडेट न ॾिनी। दोस्तों ही कहाणी सिर्फ़ तव्हां दोस्तनि जे लाइ आहे। तमामु ज़बरदस्त कहाणी आहे दौलाव ड्रामे जे बारे में। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखियल आहे में सब्सक्राइब कंदा। दोस्तों मूंखे उम्मीद आहे त तव्हां दौलाव ड्रामे जी प्रोमो ॾिठो हूंदो। अगर न ॾिठो त वरी बि असां तव्हांखे ॿुधायूं था त दौलाव ड्रामे जी प्रोमो अची चुकी आहे सिंध टीवी ते राति। ऐं दोस्तों दौलाव ड्रामे जी एपिसोड 1 तारीख़ ते हलायो वेंदो, यानी 1 अक्टूबर ते हलायो वेंदो सिंध टीवी ते। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। दोस्तों काफ़ी दोस्त दौलाव ड्रामे जी इंतज़ार करे रहिया आहिनि। जॾहिं बि दौलाव ड्रामे जी एपिसोड आई त असां इहो सोचे बि नथा सघूं त हू केतिरो वायरल थींदो। तो हू दौलाव ड्रामे जी एपिसोड एतिरो त मशहूरु थी वेंदो जो असां सोचे बि नथा सघूं। तो असां तव्हांखे चई रहियासीं त 1 अक्टूबर ते दौलाव ड्रामो अची वेंदो, यानी पहिरियां बि चई रहियासीं त हाणे बि चई रहिया आहियूं त 1 अक्टूबर ते दौलाव ड्रामे खे हलायो वेंदो। दोस्तों हिन वीडियो खे आख़िर ताईं शेयर कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं ही वीडियो लाज़मी पुॼाईंदा, जीअं काफ़ी दोस्तनि खे ख़बर पइजी वञे त दौलाव ड्रामो 1 अक्टूबर ते हलायो वेंदो राति जो 7 वॻे सूमर जे ॾींहुं। दोस्तों हिन वीडियो खे शेयर करणु अव्हांजो कमु आहे ऐं अपलोड करणु मुंहिंजो कमु आहे, जीअं जेका बि कहाणी हुजे मां तव्हां भेरनि ते सभ खां पहिरियां पहुचायां। दोस्तों दौलाव ड्रामे में तमामु ज़बरदस्त अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त कहाणी आहे। तो हिन ड्रामे में साईं निशार शाह बि आहे ऐं आज़म मेघल ऐं उम्मीद अली कलवड़ ऐं बिलाल खोखर ऐं एजाज मला ऐं शमा मंगी ऐं मुर्कजान ऐं ॿिया सिंध जा केतिरा ई पुराणा अदाकार बि इन में आहिनि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।